तव्हांखे अहम ख़बर ॾियूं बकाउला उन्हड़ खे वक़्ती चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया कराची मां अहम ख़बर आहे बकाउला उन्हड़ खे वक़्ती चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया बकाउला उन्हड़ खे वक़्ती चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया बकाउला उन्हड़ खे वक़्ती चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह जे रिटायरमेंट खां पोइ बकाउला उन्हड़ खे चीफ सेक्रेटरी वक़्ती चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। राब्तो कयो आहे कराची में नजीब नाइज सां। नजीब आगाह कजो बकाउला उन्हड़ खे वक़्ती चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। जी बिल्कुल चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह जे रिटायर थियण बाद बकाउला उन्हड़ खे जेको आहे अॼु वक़्ती चीफ सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। उनजो नोटिफिकेशन बाज़ाब्ता वॾे वज़ीर जी मंज़ूरी बाद जारी कयो वियो आहे। बकाउला उन्हड़ खे जेको आहे बोर्ड ऑफ रेवेन्यू में मेंबर आहे। उनखां अलावा मुख़्तलिफ़ खातनि जो सेक्रेटरी पिणु रही चुको आहे। 11वीं ग्रेड जो ऑफिसर आहे बकाउला उन्हड़ जंहिंखे हाणे वक़्ती चीफ सेक्रेटरी जेको आहे मुक़ररु कयो वियो आहे। आमतौर चीफ सेक्रेटरी जी रिटायर थियण खां कुझु अर्सो पहिरियां ई वफ़ाक़ खे 3 नाला उमाणिया वेंदा आहिनि, जंहिं बाद वफ़ाक़ हिकिड़े नाले जी मंज़ूरी बाद जेको आहे चीफ सेक्रेटरी मुक़ररु कंदो आहे। पर वफ़ाक़ी हुकूमत सां मामला सिंध हुकूमत जा बहितर न हुजण सबबि हींअर ताईं नए चीफ सेक्रेटरी लाइ नाला न उमाणिया विया आहिनि ऐं वक़्ती चीफ सेक्रेटरी इंचार्ज बकाउला उन्हड़ हवाले कई वई आहे। ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण।